चई न मां 13 सालनि खां वठी हिते मूंखे पंहिंजो दुकानु आहे जो मां हलाए रहियो आहियां। असीं सिंधी टिरियल पखिरियल आहियूं, के किथे के किथे के किथे के किथे। जेकॾहिं का बि ॻाल्हि असांखे कठो करे सघे थी, जेकॾहिं का बि ॻाल्हि असांखे मदद करे थी हिक ॿिए खे सुञाणण जी, if there is one thing that will help us to retain our identification, if there is one thing that will help us to know each other, it is our language. उहा अथव असांजी ॿोली। ॿोलीअ द्वारा असीं हिक ॿिए खे सुञाणे सघंदासीं। पर मूंखे दुख सां चवणो पवे थो त अॼुकल्ह मुंहिंजा प्यारा सिंधी भाउर, मुंहिंजूं सिंधी भेनरूं ॿियूं ॿोलियूं सिखनि थियूं, ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाइनि थियूं, पर सिंधी ॻाल्हाइण में अलाए छो खेनि हिबक थिए थी। इन करे पहिरीं पहिरीं वेनती मुंहिंजी तव्हांजे चरणनि में आहे, इहा सिंधी ॿोलीअ खे ज़िंदह रखो। अॻे त मां वेनती कंदो हुउसि त माइटनि जो फर्ज़ु आहे त पंहिंजनि ॿारनि खे सिंधी ॿोली लिखणु पढ़णु सेखारीनि। हींअर उहो कोन चवंदो आहियां, छो त माइटनि खे पाण लिखणु पढ़णु नथी अचे सिंधी ॿोली। मां कीअं खेनि चवंदुसि त तव्हीं ॿारनि खे सेखारियो। पर घटि में घटि मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, कॉन्वर्सेशनल सिंधी लैंग्वेज, ॻाल्हाइण ॿोल्हाइण जी सिंधी ॿोली, उहा ज़िंदह रखो। इन करे पंहिंजे घरनि में सिंधी ॿोलीअ जो वर्ताव ज़रूरु करियो। मूंखे दुख आहे सॼे दुनिया में अलाए केतिरियूं कम्यूनिटीज़ आहिनि, अलाए केतिरियूं क़ौमूं आहिनि, अलाए केतिरियूं पंगतूं आहिनि, लखनि जे तइदाद में। पर उन्हनि लखनि मां हिकु सिंधी अथव कम्यूनिटी, हिकु सिंधी अथव पंगत, जिन खे पंहिंजे ॿोलीअ लाइ उहो प्यारु कीन आहे। मां कुरासाओ में वियुसि। कुरासाओ बि हिकु आइलैंड आहे, करीबियन आइलैंड जे ग्रुप मां हिकु आइलैंड आहे। तव्हां ज़रूरु किन उन जो नालो ॿुधो हूंदो, कुरासाओ में। पोइ ॿारनि जी मीटिंग थी। पोइ ॿारनि खे मूं चयो त तव्हां कंहिंखे ॾिठो आहे सिंधियुनि खां सवाइ जिन खे पंहिंजी मादरी ॿोली न ईंदी हुजे? एनीवन हू डज़ नॉट नो हिज मदर टंग। हिकु ॿार यकदमि हथ मथे खयूं, चई मुंहिंजो हिकु दोस्त आहे स्पेनिश, उनखे स्पेनिश ॿोली कोन ईंदी आहे। मूं चवंदो न का वञी पक कर, सुभाणे मूंखे अची ॿुधाइजांइ त हुनजो जवाबु कहिड़ो थो तोखे मिले। ॿिए ॾींहुं आयो, संदसि कंधु हेठो, चई मूं पंहिंजे मित्र खां पुछो, पंहिंजे दोस्त खां, तोखे स्पेनिश ॿोली ईंदी आहे? चई ऑफ कोर्स आई नो द स्पेनिश लैंग्वेज, इट इज़ माई मदर टंग। असीं सिंधी आहियूं, असांखे अलाए छो पंहिंजे ॿोलीअ लाइ उहो प्यारु नथो थिए। घरनि में हिंदी ॻाल्हाईंदासीं, हिते विशाखापट्टनम में तेलुगु ॻाल्हाईंदासीं, अंग्रेजी ॻाल्हाईंदासीं, ॿियूं सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदासीं, सिंधी कोन ॻाल्हाईंदा। ईअं छा थींदो? सिंधी गुम थी वेंदी। If you don't use a language, you will lose that language. आहिस्ते आहिस्ते करे that language will vanish. सिंधी ॿोलीअ में उहो खज़ानो अथव